प्यारी संगत दादा श्याम। स्वामी रामतीर्थ हिकु तमामु मिठी ॻाल्हि ॿुधाई आहे। हिकु जोरो हूंदो हो, देयर वॉज अ कपल, दे लव्ड ईच अदर टेंडरली। खेनि हिक ॿिए लाइ अजीब प्यार हूंदो हो। खेनि हिकु नंढो घरु हूंदो हो समुंड जे किनारे ते। रोज़ ही घोटु, द मैन ऑफ द हाउस, रोज़ नौकरीअ ते वेंदो हो। जॾहिं मोटंदो हो, ज़ाल तयारु वेठी हूंदी हुई। ॿई गॾिजी समुंड जे किनारे ते वञी पंधु कंदा हुआ, थधी हीर खाईंदा हुआ ऐं पोइ समुंड जे किनारे ते वरी वञी वेहंदा हुआ, वेही लहरुनि खे निहारींदा हुआ। ईअं थिए थो त धर्मपत्नी खे पंहिंजे पेकनि में वञिणो पवे थो। हूअ पंहिंजनि पेकनि में वञे थी ऐं वरी ईअं थिए थो त उत हूअ बीमार पइजी वञे थी, इन करे जल्द वापसि नथी अची सघे। हुन जी बीमारी थोरो तेज़ रूप वठे थी ऐं खेसि इस्पताल में एडमिट कयो वञे थो। पर ही पति उन वटि पहुची नथो सघे, छो त खेसि नौकरी हुई, पूरा पुना हुआ, त हू इत रहिजी पियो। पर रोज़ समुंड जे किनारे ते वेंदो हो, वञी पंधु कंदो हो, वञी समुंड जे लहरुनि खे निहारींदो हो। पर जॾहिं बि पंधु कंदो हो, जॾहिं बि वञी किनारे ते वेहंदो हो, संदसि मन में हिकु ई वीचार हूंदो हो, काश मुंहिंजी प्रियतम, मुंहिंजी धर्मपत्नी मूंसां गॾु हुजे हा। कीअं न गॾिजी असीं हिन सुंदर सूर्य अस्त जो नज़ारो ॾिसूं हा, कीअं न गॾिजी असीं लहरुनि ॾे निहारियूं हा, कीअं न गॾिजी असीं हीअ थधी लहर, हीअ थधी हवा खाऊं हा। हिकु ॾींहुं ॾिसे थो त नज़ारो बेहद बेहद सुंदर आहे ऐं ही पंहिंजे धर्मपत्नी खे ॾाढो मिस थो करे। चवे थो कीअं बि मां हिन खे ही नज़ारो ॾेखारियां। ही झूनी ॻाल्हि आहे, तिन ॾींहंनि में मोबाइल फ़ोन्स कोन हूंदा हुआ, न त सवली ॻाल्हि हुई, फ़ोटा कढी यकदमि हुनखे व्हाट्सएप करे हा। पर ही छा करे, ही थिंक्स ऑफ एन आइडिया। ही गोज़ टू हिज हाउस ऐं उतां हिकु संदूक खणी अचे थो। उहा संदूक पंहिंजे पासे रखे थो, पोइ संदूक जो ढक खोले थो ऐं चवे थो मां इन में ही सॼो नज़ारो क़ाबू कंदुसि ऐं उन सां गॾु मां पंहिंजे प्यार जा वाइब्रेशन्स भरे इन संदूक में पंहिंजे धर्मपत्नीअ खे मोकिलींदुसि। पोइ छा थो करे, थधी हीर खणी विझे थो, समुंड जो मिठो आवाज़ खणी इन में विझे थो, सूर्य अस्त जूं किरणियूं खणी उन में विझे थो ऐं पंहिंजा वाइब्रेशन्स हिकु हिकु जेको एक्ट करे थो, इट्स फुल ऑफ लव। संदसि अखियुनि मां ॻोढ़ा पिया ॻरनि, के ॻोढ़ा बि हिन संदूक में किरी पवनि था। पोइ हिन संदूक में हिकु ख़त लिखे थो, वो ख़त विझी संदूक खे कुल्फ़ पाए घर वञी इन संदूक खे पैक करे ऐं पार्सल करे थो, पोस्ट रस्ते पंहिंजे धर्मपत्नीअ खे मोकिले थो। जॾहिं संदसि धर्मपत्नीअ खे ही पार्सल इस्पताल में मिले थो, केॾो न ख़ुशि थिए थी। संदूक खोले थी, ॾिसे थी ख़ाली, पर अंदरि ख़त पियो आहे। उहो ख़त खणी पढ़े थी ऐं उन ख़त में छा लिखियलु आहे, मुंहिंजी प्रिय धर्मपत्नी, हर रोज़, हर मिंट, हर सेकेंड मां तोखे मिस कंदो आहियां। ख़ासि करे जॾहिं मां समुंड जे किनारे ते वञी पंधु कंदो आहियां ऐं उत वञी विहंदो आहियां। अॼु त नज़ारो अहिड़ो आलीशान हो ऐं मूं तोखे तमामु तमामु यादि कयो ऐं मूं चाहियो त इहो नज़ारो मां क़ाबू करे, इहो नज़ारो, इहे सूर्य अस्त जा किरना, इहो समुंड जो संगीत, इहा थधी हीर, पखियुनि जी मिठी लात, मूं इहा सभु हिन संदूक में विधी आहे ऐं इहा मां तोखे मोकिलियां थो। तूं ज़रूरु इन आनंद खे तूं ज़रूरु महसूसु कजांइ। हीअ धर्मपत्नी, हिन जे बि अखियुनि में लुर्क भरिजी अचनि था ऐं कीअं न शी फील्स दैट वाइब्रेशन ऑफ लव। शी लिटरली फील्स द कूल एयर कमिंग आउट ऑफ द बॉक्स. She literally hears the beautiful sound of the birds and the
beautiful song of the waves is heard in her ears, and she misses her husband so dearly and sends out loving vibrations to her. तीअं मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असांजा प्यारा दादा, हू असां मां हिक हिक खे ओतिरो ई प्यार कनि था ऐं हू चाहिनि था त असीं बि हिन सुख सागर में अची इहो सुख माणियूं, इहो आनंद माणियूं। इन करे रोज़ रोज़ असांखे जॉय पैकेट्स मोकिलीनि था, आनंद जा पुरा मोकिलीनि था। तव्हीं पुछंदा उहे आनंद जा पुरा कहिड़ा आहिनि, उहे जॉय पैकेट्स कहिड़ा आहिनि? उहे जॉय पैकेट्स असां वटि आहिनि, उहे आहिनि उन्हनि जी बाणी, नूरी ग्रंथ, जंहिंमें केॾी न बाणी आहे, अंजलि संग्रह, जंहिंमें असांजे प्यारे जा केॾा न मिठा गीत आहिनि। तव्हीं नूरी ग्रंथ जो, अंजलि संग्रह जो रोज़ जेकर पाठ कयो, रोज़ जेकर तव्हीं उन मां वचन वठो ऐं तव्हीं ॾिसंदा त हिक हिक सुफ़े ते केॾा न हीरा आहिनि, सुख जा मोती आहिनि, जेके तव्हीं पढ़ंदा ऐं जिन खे असीं पंहिंजे जीवन में हंडाइण जी कोशिशि कंदासीं त असांजी बि जीवन थी पवंदी हिकु मधुर गीत, असांजी बि जीवन में सुख जी नदी अची वहंदी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, थोरा ॾींहं थिया त प्यारे दादा खे तमामु घणो पे यादि कयमि ऐं मूं चयो छो न पंहिंजो कबट खोलियां ऐं प्यारे दादा जीअं अवां मां केतिरनि खे तीअं मूंखे बि केतिरा ई कार्ड लिखी ॾिना। असीं प्यारे दादा वटि कॾहिं कापी खणी वेंदा हुआसीं, कॾहिं ग्रीन कार्ड खणी वेंदा हुआसीं ऐं प्यारा दादा कीअं न उन कार्ड ते असांखे मिठा अखर लिखी ॾींदा हुआ। उहे कार्ड मूं वटि कबट में कठा थियल आहिनि ऐं उहे आहिनि मुंहिंजो सचो खज़ानो। केतिरा दफ़ा जॾहिं मन मायूस हूंदो आहे, जॾहिं प्यारे दादा जी यादि बेहदि सताईंदी आहे त उहे कार्ड खणी मां वेही पढ़ंदी आहियां। ऐं अॼु जीअं मूं उहो कबट खोलियो, उहा बॉक्स खोली ऐं मूं उहो कार्डनि जी पेती खोली, हिकु कार्ड पंहिंजे हथ में खयमि ऐं उहो कार्ड कॾहिं लिखियल हो? इट वॉज़ रिटन on 20th January 1966। उन कार्ड ते प्यारे दादा मूंखे कहिड़ा अखर लिखी ॾिना। उन साल असांजे गुरुदेव प्यारे साधू वासवानी पंहिंजे शरीर जो चोलो त्याग कयो, हू दृष्ट मां अदृष्ट में विया। 20 तारीख़ असांजे प्यारे गुरुदेव ही कार्ड मूंखे लिखी ॾिनो। उन कार्ड में कहिड़ा अखर लिखियल हुआ? Beloved Dada, yani Sadhu Vaswani, beloved Dada says to Krishna, you are dear to me, inexquisitely dear to me. I am ever with you, so have no fear. I have not left you. I am here, I am there, I am everywhere. I have but put off the gross body and have become light, light as air. कहिड़ा न मिठा अखर। इन्हनि अखरनि जी मूं चयो अॼु असां मां सभिनि खे केॾी न ज़रूरत आहे, छो त इहे साॻिया अखर अॼु प्यारो दादा असां मां हिक हिक खे चई रहिया आहिनि। तव्हीं सभु अवां मां हिकु हिकु मूंखे प्यारो आहे, परम प्यारो आहे। यू आर डियर टू मी, इनएक्सक्विजिटली डियर। आई एम एवर विथ यू। मां अव्हां सां अंग संग सहाय आहियां, हर पल मां अव्हां मां हिकु हिकु सां आहियां। आई एम एवर विथ यू, सो हैव नो फियर। इन करे को बि डपु, का बि चिंता पंहिंजे मन में न रखो, डप खे पंहिंजे नज़दीक अचण न ॾियो। आई हैव नॉट लेफ्ट यू। मूं अव्हांखे की न छॾियो आहे। आई हैव नॉट लेफ्ट यू। आई एम हियर, आई एम देयर, आई एम एवरीवेयर। मां हर हंधि आहियां, मां हाज़िरा हज़ूर आहियां। प्यारे दादा जो इहो मिठो गीत आहे न, वेठो निहारे वेठो ॾिसे। असां मां हिकु हिकु खे वेठो निहारे वेठो ॾिसे। ही इज़ हियर, ही इज़ देयर, ही इज़ एवरीवेयर।
आई हैव जस्ट पुट ऑफ माई ग्रॉस बॉडी, मूं सिर्फ़ु ई स्थूल शरीर त्याग कयो आहे ऐं हींअर आई हैव बिकम लाइटर देन एयर। मां त हींअर उॾामी पियो सघां, मां त हींअर हवा वांगुरु हल्को आहियां पियो उॾामां, हिकु वटि मां अचां पियो। सिर्फ़ु तव्हीं मूंखे यादि कयो, इहो प्यारे दादा जो अंजाम अथव, करे यादि मूंखे, आहियां मां उन जे पास। प्यारी संगत, सिर्फ़ु असांखे दिलबर दादा, प्यारे दादा, असांजे मिठड़े दादा खे यादि करिणो आहे। बसि हू असां मां हिकु जे पास आहे, हिकु जी सहायता करण लाइ बीठो आहे, हिकु खे ये अखर पियो चए त तव्हीं मूंखे प्यारा आहियो, परम प्यारा आहियो। बसि असांखे ॿियो छा खपे? ॿी कंहिं ॻाल्हि जी असांखे गुंजाइश आहे? जे असांजो महबूब असां सां गॾु आहे, टिप टिप ते असां सां साण आहे। असां मां केतिरनि खे इहे आज़मूदा आहिनि त कीअं जॾहिं असां प्यारे दादा खे सच्चीअ दिलि सां पुकारियो आहे त प्यारा दादा असांजे रूबरू आहिनि। किन खे प्यारा दादा सुपिने में आया आहिनि, किन खे प्यारा दादा ध्यान जे मौक़े ते आया आहिनि, किन खे त प्यारे दादा साक्षात अची पाण दर्शन ॾिनो आहे, असांजे साम्हूं अची बीठा आहिनि। अचो त अॼु हिकु अहिड़ी मिठी ॻाल्हि जो अव्हां सां ज़िक्र कयां। हिकु प्यारी भेण हूंदी हुई, उन भेण खे प्यारे दादा लाइ अटूट भक्ति हूंदी हुई। बस शी हैड अनब्रेकेबल फेथ इन दादा, अनशेकेबल फेथ इन दादा। बॉम्बे में रहंदी हुई, जॾहिं बि वझ मिलंदो होसि वीकेंड ते पूना में ईंदी हुई। संदसि घोट खेसि मोकल ॾिनी हुई, कॾहिं कॾहिं त संदसि घोट बि हुन सां गॾु ईंदो हो। ट्राई कंदी हुई त हर वीकेंड ते मां अची प्यारे दादा जो दर्शन कयां। बसि सत्संग में ईंदी हुई, हिकु टिक वेठी प्यारे दादा ॾांहुं निहारींदी हुई। 1918 में असांजा प्यारा दादा दृष्ट मां अदृष्ट में वञनि था ऐं हिन भेण खे केॾो न सदमो पहुचे थो ऐं चवे थी हींअर ज़िंदगी कहिड़े कम जी, जेकर दादा मूंखे बि जल्द सॾे। बसि थोरा साल गुज़रनि था, हीअ भेण जेतोणीकि 80 साले जी हुई, पर शी वॉज़ एनर्जेटिक। खेसि शरीर जो का बि अहिड़ी भयानक तकलीफ़ की न हुई, को बि अहिड़ी डिज़ीज़ कान हुई, का बि अहिड़ी बीमारी कान हुई। हिकु ॾींहुं घर में वेठी आहे, राति जो प्यारे दादा खे प्रार्थना करे सुम्हे थी। हर रोज़ु सुबुह जो हीअ 4 बजे उथंदी हुई, उथी प्यारे दादा जो ध्यानु कंदी हुई। उथे थी 4 बजे, प्यारे दादा जो ध्यानु वेठी करे ऐं ओचितो ई ओचितो पंहिंजूं अखियूं खोले थी ऐं पंहिंजे पुट खे सॾे थी। चवेसि थी बसि अधु कलाक में प्यारो दादा मूंखे वठणु थो अचे। प्यारो दादा मूं वटि आयो ऐं पंहिंजूं 2 ॿाहूं खोले मूंखे चयईं बसि अधु कलाक में मां तोखे वठणु अचां थो। अधु कलाकु पूरो थिए थो, वरी पंहिंजे पुट खे कोठे थी, चवे थी मां तोखां मोकिलायां थी ऐं बसि हींअर मां यात्रा ते निकिरां थी। प्यारो दादा मूंखे वठणु आयो आहे, पर मां उहा यात्रा पंहिंजे लिविंग हॉल मां करणु चाहियां थी। उते रॉकिंग चेयर आहे, मां उन रॉकिंग चेयर ते वेही इहा यात्रा करणु चाहियां थी। तूं मूंखे उन रॉकिंग चेयर ते विहार। हीउ पुटु खेसि खणी उन खेसि हथ खां वठी उन रॉकिंग चेयर ते विहारे थो ऐं बसि हूअ थोरे ई वक़्त में पंहिंजा प्राण छॾे थी। ॾिसो कीअं खेसि प्यारो दादा पाण वठणु आयो, खेसि अधु कलाक जो नोटिस पीरियड बि ॾिनई ऐं 2 ॿाहूं खोले खेसि ग्रीट करणु आयो, खेसि उन मुसाफ़िरीअ ते वठणु आयो। वॉट अ ब्यूटिफुल वे टू डाई। छा त ब्यूटिफुल एक्सपीरियंस। शल असां मां हिकु जो अंतकाल ईअं सुहेलो थिए। शल प्यारो दादा पाण 2 बाझ जूं ॿाहूं खोले असां मां हिकु खे वठणु अचे, पर उन लाइ ज़रूरी आहे त असीं प्यारे दादा सां बि हिकु अटूट नातो जोड़ियूं, प्यारे दादा खे वर पुकारियूं। जेको बि वक़्तु मिले, ॾींहं जो राति जो, बसि निमाणा नेण खणी प्यारे दादा ॾे निहारियूं ऐं खेसि हिकु ई ॻाल्हि चऊं, प्यारा दादा तूं आहीं, तूं आहीं, तूं आहीं। हीअ प्यारी भेण हीअ हिकु मिसाल असांजे लाइ रखी वई त प्यारा दादा हुआ, प्यारा दादा आहिनि ऐं प्यारा दादा हूंदा हमेशा हमेशा हमेशा।
हिकु ॻाल्हि आहे त हिकु दफ़ो जीसस पंहिंजनि थोरनि शिष्यनि सां गैलिली रिवर ते सैर करणु वञे थो। ओचितो ई ओचितो अची तूफ़ान थिए थो। जीसस जूं त अखियूं बंदि आहिनि। ही डिसाइपल्स शिष्य घबराइजी वञनि था, चवनि था ॿेड़ी न ॿुॾी पए, असांजो दरवेश त ध्यान में चढ़ी वियो आहे, खेसि उथारीनि था। ऐं जीसस छा था चवनि, तई वञो ॿेड़ीअ जी कुंड में वञी पंहिंजो हथु डिघेरे वञी पुकारियो, बी स्टिल, बी स्टिल, बी स्टिल। ही शिष्य ईअं कनि था ऐं बसि तूफ़ान ग़ाइब थी वञे थो। प्यारी संगत, असां मां हिक हिक जे अंदरि उहा लेक आहे, उहा शांतीअ जी लेक, उहा आनंद जी लेक, जंहिंमें प्यारो प्रभु, प्यारो दादा असां सां गॾु वेठो आहे। पर ओचितो ई ओचितो केतिरा त तूफ़ान लॻनि था, केतिरियूं ई तकलीफ़ूं अचनि थियूं ऐं असीं कीअं न असांजे जीवन जी ॿेड़ी अची लुॾे थी, असांजो सिदिक वीक थी वञे थो, असीं पंहिंजो सिदिक खोए छॾियूं था। तॾहिं असांखे खपे त बसि असीं वञूं प्यारे दादा वटि, वञी प्यारे दादा खे पुकारियूं, प्यारा दादा तूं आहीं, तूं आहीं, तूं आहीं। ऐं असीं ॾिसंदासीं त असांजे जीवन में कहिड़ा न चमत्कार थियनि था। असीं ॾिसंदासीं त सभु तूफ़ान गुम थी वञनि था ऐं असीं बि उन आनंद जो, उन सुख जो महसूस करे सघंदासीं, उन आनंद खे पंहिंजे जीवन में माणे सघंदासीं, आज़माए सघंदासीं। अचो त हिन पवित्र ॾींहं ते वरी वरी इहा हिकु पुकार कयूं, प्यारा दादा तूं आहीं, तूं आहीं, तूं आहीं। दादा शाह।